अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ पे गडावया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। असासन जे मामले ते वफ़ाक़ भञकड़ी करे रहियो आहे। सूबा आईनी तौर ते पंहिंजो कानून जोड़े सघनि था। अदालत असांजी जोड़ियल कानून ते मनानामो जारी नाहे कयो। वफ़ाक़ ख़त लिखियो जंहिंमें मञियो वियो त सिंध में कानून बणायो वियो आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। सिंध में पीपी जी हुकूमत आहे, पंजाब में कंहिंजी हुकूमत आहे। पंजाब जे लेबर खाते खे बि हिकु ख़त लिखियो हो। उन्हनि पाण चयो आहे त जहिड़ो मिल्कियत जी विरासत जो आहे। सदर आरिफ अलवी सेनेट जूं चूंडूं शो ऑफ हैंड कराइण लाइ रेफरेंस सुप्रीम कोर्ट ॾांहुं मोकिले छॾियो आहे। सदर आइन जे आर्टिकल 186 तहत वज़ीर आज़म जी तजवीज़ ते सुप्रीम कोर्ट खे रेफरेंस मोकिलियो। सदर सेनेट जी चूंड शो ऑफ हैंड कराइण लाइ सुप्रीम कोर्ट खां राय घुरी वरिती। कुछ सियासतदाननि खे मुल्क जो सरबराह थियण जा मौक़ा मिलिया, पर जे रस्ते ते उहे हलिया अॼु इबरत जो निशान बणिजी विया आहिनि। हू कॾहिं अस्पताल ऐं कॾहिं परॾे हलिया वञनि था। ॿार वालदेन जो पैसो लिकाइण लाइ कूड़ ॻाल्हाइनि था। अहिड़े पैसे जो कहिड़ो फ़ाइदो? महांगाई वधी रही आहे। पघारदार तबिके खे मिलंदड़ पघार घटि आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो पासिंग आउट परेड तक़रीब खे ख़िताब चयाई सरहदुनि जी हिफ़ाज़त फ़ौज ऐं मुल्क अंदरि हिफ़ाज़त पुलिस कंदी आहे। शहर अंदरि पुलिस फोर्स अवाम जी हिफ़ाज़त करे थी। जान ऐं माल जी हिफ़ाज़त खां सवाइ क़ौम जी तरक्की मुमकिन नाहे। पुलिस खे इहो मक़ाम नाहे मिलियो जेको मिलणु घुरिजे। वज़ीर आज़म जी क़यादत में सभिनी चैलेंजिस में कामयाबी माणींदासीं। ख़ातिरी करायां थो त 120 ॾींहनि में घरू वज़ारत बदिलजी वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध में गैस बहरान बाबति इजलास में तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख ऐं ॿियनि अमलदारनि जी शिरकत। मुराद अली शाह चवे थो सिंध में गैस बहरान शिद्दत इख्तियार करे पियो आहे। गैस बहरान सबबि सनअतकार ऐं घरेलू वाहिपेदार परेशान आहिनि। सभिनी सूबनि खां वधीक सिंध गैस पैदा करे रहियो आहे। सिंध खे गैस खां महरूम करणु आर्टिकल 158 जी भञकड़ी आहे। गैस बहरान बाबति सिंध जो केस तयारु कयो वञे। सुतमा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाईंदड़नि जी पंहिंजे ख़िलाफ़ ई तहरीक हली रही आहे। ज़ाती मफ़ाद खे अहमियत ॾींदड़नि खे रुसवाई खां सवाइ कुझु बि न मिलंदो। दफ़ेड़ वारी सियासत में मुल्क ऐं अवाम जो भलो नाहे। पंजाब जे वॾे वज़ीर जी सलाहकार फिरदौस आशिक अमान चयो आहे त पंजाब में अॼु ताईं स्पोर्ट्स पॉलिसी न हुई। वॾे वज़ीर जी क़यादत में पहिरीं स्पोर्ट्स पॉलिसी तयारु कई आहे। मौजूदा हुकूमत रांदियुनि खे हथी ॾियण लाइ क़दम खणी रही आहे। माज़ी में नौजवाननि खे जाइज़ मसइलनि खां महरूम रखियो वियो। न्यू कराची में फैक्ट्री अंदरि धमाके में वधीक हिकु ज़ख़्मी। फौतन जो अॻबंदी 9 थी वियो। 30 खां वधीक ज़ख़्मी अस्पताल में इलाज हलंदड़। पुलिस जो चवणु आहे त फैक्ट्री अंदरि बॉयलर न हो। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 84 माण्हुनि जूं हयातियूं हिड़काए वियो। फौतन जो अंगबंदी 9557 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2142 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंगबंदी 4,62,814 थी वियो। 4,15,352 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। सिंध हाई कोर्ट म्यूनिसिपल जी दुकाननि जी नीलामी रोकण जो हुक्म ॾेई छॾियो। साकिन दुकानदारनि खे सरकारी दुकान ॾियण ऐं मसवाड़ वधाइण जो हुक्म। खैरपुर में एमएस डॉक्टर कलीमुल्ला मेमण ते हमले वारो मामलो। पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो वाक़े जो नोटिस वरितो।
पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार खोड़ो चवे तो हमले में मुलविस सखर डिवीजन के सदर समेत बेन उहदेदारन के हटायो वियो। कमेटी जोड़ी है, उहदेदार मुलविस निकता तो मेंबरशिप खत्म कबी। मदेजी में 7 महीना अॻु क़तल थियल अखमंगणेजो जी अदालती हुकम ते सिविल जज जी निगरानी में डॉक्टरनि जी टीम क़बर कुशाई कई। टीम इंचार्ज चवे तो लाश जो पोस्टमार्टम करे लाश जा जुज़ा वरिता आहिनि। जुज़नि जी रिपोर्ट अचण बाद पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी कई वेंदी। हिप्रो वेझो गोड़ मोरहरी में माटर गोलो फाटण वारे वाक़े जो केस दाख़िल। सरकार की फरियाद ते हिप्रो थाणे वाक़े जो केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जो केस कलम 322 पीपीसी तहत दाख़िल कयो वियो आहे। माटर गोलो फाटण सबब 3 ॿार फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। भावे जी वेझो नेशनल हाईवे ते तेज रफ्तार डॉटसन जो मोटरसाइकिल के टक्कर। हादसे में इस्माइल हिंगोरो ऐं मुराद हिंगोरो फौत थी विया। 3 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पनवाकिल वेझो लिंक रोड ते पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। पुलिस जे मुबैना मुक़ाबले में अणॼातल ॾोहारी खे मारण जी दावा। 3 फरार। पुलिस जो चवणु आहे त गश्त दौरान ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि फायरिंग कई। जवाबी फायरिंग में ॾोहारी मारिजी वियो। फरार थियल जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। मुल्क समेत दुनिया में पाण मञाईंदड़ लेजेंड गुलकार अमलकार तरनम नूरजहां जी अॼु 20 वरसी मल्हाई थी वञे।